सब खां पहिरियों हिते तव्हांजी मोबाइल में ऑप्शन हूंदो यूट्यूब। तव्हां उनखे ऑन कंदो यूट्यूब के। तव्हां जीअं यूट्यूब के ऑन कंदो त हिते तव्हांखे मथे सर्च बार जो ऑप्शन मिलंदो। तव्हां सर्च बार में हिते टाइप कंदो, हिते तव्हां लिखंदो एच ॾींदो अॻ में, वरी SAAADALJADALISHISBANI इहो टाइप करे तव्हां सर्च कंदो। तव्हां जीअं ई सर्च कंदो ही सर्च मुकमल थी वेंदी त तव्हांखे हीअ असांजो नज़र ईंदो। तव्हां हिन खे जेको आहे न हल्को सो टच कंदो, वीडियो खे तव्हां जीअं हल्को टच कंदो तव्हांखे हिते ऑप्शन मिलंदो, सब्सक्राइब जो बटन मिलंदो। तव्हां हिन खे ज़रूरु सब्सक्राइब कजो ऐं हीअ घंटी जो निशान आहे, तव्हां हिन खे बि तव्हां दॿाए छॾिजो। हीअ नंढिड़ो घंटी जो निशान आहे, तव्हां हिन मथे खे आल खे कजो ऐं जेके बि असांजा नोटिफिकेशन हूंदा वीडियो तव्हांखे सभु मिली वेंदा। ठीकु आहे फ्रेंड। जीअं त मुंहिंजा प्यारा भाइरो, सभ खां पहिरियों तव्हां हिते प्ले स्टोर खोलींदो। हाणे जीअं तव्हां प्ले स्टोर खोलियो, हिते तव्हांखे सर्च बार नज़र ईंदो। तव्हां सर्च बार खे ओपन कंदो। हिते सर्च बार में तव्हां हीउ नंढिड़ो तव्हांखे माइक जो नज़र ईंदो। तव्हां इन जे वसीले बि अगरि तव्हांखे लिखणु नथो अचे, तव्हां हिन खे रुॻो चवंदो, जेको सॉफ्टवेयर जो नालो खणंदो त ऑटोमेटिक हीअ माना जेको आहे तव्हांजो उहो सॉफ्टवेयर अची वेंदो। मसलन मां तव्हांखे हीअ सम्झायां पियो, मां हल्को हिन खे हाणे जीअं तव्हां ॾिठो मां हिन ते लिखियो बैकग्राउंड रिमूव, त माना जेको बैकग्राउंड जा सॉफ्टवेयर आहिनि जेके बि आहिनि तक़रीबन सभु अची विया। हाणे हिननि मां असां सिलेक्ट कंदासीं जेको असां सॉफ्टवेयर डाउनलोड करणु था चाहियूं। ही सॉफ्टवेयर आहे फ़ोटो बैकग्राउंड चेंजर, तव्हांखे नज़र ईंदो। तव्हां इहो ई सॉफ्टवेयर तव्हां डाउनलोड कंदो। मां तव्हांखे ओपन करे ॾेखारियां पियो। तव्हां हिन खे हल्को टच कंदो त जीअं ॾिसो मुंहिंजो फ्रेंड हीअ सॉफ्टवेयर आहे, तव्हां हीअ डाउनलोड कजो। ज़बरदस्त सॉफ्टवेयर आहे, तव्हांखे ॾाढो अच्छो माना ॾाढो वणंदो सॉफ्टवेयर, ॾाढो प्यारो सॉफ्टवेयर आहे, तव्हां डाउनलोड ज़रूरु कजो। हाणे हीअ सॉफ्टवेयर आहे, असां हाणे हिन खे ओपन कंदासीं, तव्हांखे कुझु ॾेखारींदासीं अॻिते हली। हाणे असां हिन खे ओपन कयोसीं। हिते ई जीअं असां हिन खे ओपन कयो त कुझु हिन जो इंटरफेस तव्हांखे हीअं नज़र ईंदो। ही कुझु एड्स नज़र ईंदा, तव्हां हिन एड खे जेको आहे माना ख़तमु कंदो। हाणे हीअ आहे जेका आहे गैलरी मां असां कुझु पंहिंजो फ़ोटो खणंदासीं। हिकिड़ो असां गैलरी खोलींदासीं, कुझु एड्स तव्हांखे नज़र ईंदा, तव्हां इहे एड पंहिंजा हिन जा ख़तमु करे छॾींदो। हाणे एड असां हिन जा ख़तमु कया। हाणे हिते जीअं तव्हांखे नज़र अचे पियो, हीअ हिकिड़ो मां तव्हांखे ॾेखारियां पियो फ़ोटो। हाणे मसलन हीअ मूं वटि हिकिड़ो इहो फ़ोटो आहे, छो त असां वटि कुझु एड हीअ अचनि था हिन जा रखियल आहिनि, कुझु हिननि खे असां पैक कंदासीं एड खे। हाणे हीअ तव्हांखे नज़र ईंदो मुंहिंजो फ़ोटो, तव्हां ॾिसिजो हिन जो बैकग्राउंड कीअं माना ख़तमु थी वेंदो। ॾिठो फ्रेंड, हिन जो बैकग्राउंड जेको हुयो पोयों माना ख़तमु थी वियो। ऐं हिन खे तव्हां हीअ मथे तव्हांखे तीर जो निशान नज़र ईंदो, तव्हां हिन खे हणंदो त हीअ जेको आहे हिते सेव थी वेंदो। माना तव्हां जहिड़े हिसाब सां तव्हां हिन खे डाउनलोड करणु था चाहियो, तव्हां उन हिसाब सां पंहिंजो माना सेव कजो जीअं तव्हांखे वणे। हाणे असां हिन खे तीर वारे निशान खणंदासीं त हीअ असांजो फ़ोटो जेको आहे हिन में सेव थी वेंदो। हीअ तव्हांखे ऑप्शन मिलंदो मथे सेव जो, तव्हां हिन खे हणंदो। ऐं हिन में फ्रेंड तव्हां पंहिंजा कलर बि माना सेट करे सघो था। मसलन मां तव्हांखे ॾेखारियां, हीअ ॾिसो कलर आहिनि, कहिड़े बि हिसाब सां तव्हां पंहिंजा कलर हिन में ॾेई सघो था। जहिड़ो तव्हांखे कलर वणे उहो तव्हां हिन में ॾेई सघो था। ॾिसो ठीकु आहे फ्रेंड, इहो तरीक़ो असां हाणे ओके कंदासीं। हाणे हिते ऑप्शन तव्हांखे मिलंदो सेव जो। असां हिन खे सेव जीअं कंदासीं त हीअ असांजी जेका फ़ोटो आहे उहा असांजी गैलरी में सेव थी वेंदी। ठीकु आहे फ्रेंड, इहो तरीक़ो हिन खे बैकग्राउंड रिमूव करण जो तरीक़ो। इंशाल्लाह अगरि हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आई हुजे त असांजे चैनल खे तव्हां ज़रूरु सब्सक्राइब कजो। इंशाल्लाह नेक्स्ट वरी ॿी कंहिं वीडियो मिलंदासीं। ओके, ख़ुदा हाफ़िज़।